वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त पुलिस ऐं जांच इदारा पेशावर में धमाको कंदड़ दहशतगर्दनि ताईं पहुची विया आहिनि। टिन्ही जवाबदारनि जी सुञाणप थी वई आहे। पुलिस ऐं जांच इदारनि बहितरीन कमु कयो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शेख रशीद चयो त घरू वज़ारत में नवाज़ शरीफ़ जे पासपोर्ट बाबति दरख़्वास्त नाहे आई। हुन चयो त अपोज़िशन बेएतमादी रिथ जो कूड़ करे रही आहे। इजलास जे रिक्यूज़ेशन जी दरख़्वास्त बि हिन वक़्त ताईं नाहे आई। घरू संदसि चवणु हो त बेएतमादी रिथ 7 ॾींहं तक़रीरूं ऐं वोटिंग थींदी आहे। मुख़ालिफ़ धुर अवाम खे गुमराह न करे इमरान हुकूमत 5 साल पूरा कंदी। वफ़ाक़ी वज़ीर चयो त अपोज़िशन भले का बि रिथ आणे खेनि नाकामी नसीब थींदी। अहम ख़बरां खे ॾियूं पिया। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त वज़ारत में नवाज़ शरीफ़ जे पासपोर्ट बाबति दरख़्वास्त नाहे आई। हुन चयो त अपोज़िशन बेएतमादी रिथ जो गोड़ करे रही आहे। इजलास जी रिक्यूज़ेशन जी दरख़्वास्त बि हिन वक़्त ताईं नाहे आई।